धड़कन कौमी अवामी तहरीक जो सरबराह मोहतरम नवाज लतीफ पलीदा साहब के तहरीकी पंजा ख्याल अंदाज़ करे आदम दमादम आदम दमादम आदम दमादम आदम दमादम आयो 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 अकेर आयो अकेर आयो अकेर आयो शेर आयो शेर आयो जियो पलीदो कौमी अवामी तहरीक जा अगवान साथियों, मेजबान दोस्तों, रबड़िनो मलिक साहब, सचल मलिक साहब, सरवर गाजानी साहब, जिले जी मरकजी कयादत अरसला बैलकानी साहब, सजाद बिरोई साहब, इलाई बख्श मलिक साहब, एजाज बिजारानी साहब, अली मुराद सब्जोई साहब, फिदा मोहम्मदानी साहब, हैबत लोहानी साहब, कौमी अवामी तहरीक जा मरकजी अगवान खान मोहम्मद सुमरो साहब, जमील मेमन, मकसूद सुमरो, तुराब शर, महबूब जोखियो, मुस्तफा निजामानी, सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं, क्यूएटी जेकबाबाद जा अगवान एजाज कंडानी, नूह खान नुनारी, कदम अब्बासी, रजा बलोच, शबीर जतोई, खालिद कलादी, ए ॿिया दोस्तों, असांजी सिख बिरादरी जा सरदार तारा सिंह ऐं ॿिया दोस्तों, असांजे हिंदू बिरादरी जा वापारी दोस्तों जिन असांजो इस्तक़बाल कयो, मिलर्स एसोसिएशन जा अगवान दोस्तों, साफ़ी भावरो, आउं सलाम तो पेश कयां कंदकोट ऐं तंगवाणी खे, जॾहिं सिंध जे विरहाङे जी साज़िश हिकु दफ़ो वरी नांग वांगुर ॿिर मां निकिरी फण खणण जी कोशिश कई आहे त कंदकोट मैदान में लथो आहे। हीउ ज़िलो हिन ज़िले जा पाड़ेसरी ज़िला जेकबाबाद, शिकारपुर, परे पासे घोटकी, इहे सिंध जा उहे ज़िला आहिनि जिते आउं पंधु निकितो आहियां, हलियो आहियां हिन कंदकोट खां, हिन गौसपुर ऐं करमपुर ऐं फैज़ुलाड़े खां लंघंदो 2009 जी लॉन्ग मार्च में ऐं शिकारपुर ऐं सखर लकी गुलाम शाह खां असांजो दोस्त ज़ाहिद गल्लू जेको फ्रैक्चर थियण खां पोइ बि हिते मौजूद आहे, ज़फर चना, इन्हनि दोस्तनि वटां लंघंदा गुज़रंदा कराची ॾा वधिया आहियूं हिननि रस्तनि तां। ही रस्ता असांजा ॼातल सुञातल आहिनि। हिन शहर में गाजानी साहब जे यादगिरी में प्रोग्राम में इन्हनि मंदरनि में तारा सिंह वारनि जे आस्थाननि ते आउं अॻु बि ईंदो रहियो आहियां। हिन इलाइक़े सां हर दुख सुख जी घड़ीअ में असां हमेशह जुड़ियल रहिया आहियूं। फज़ीला सरकीअ जो दर्द असां पंहिंजे दिलि में, सॼे सिंध जे दिलि में महसूसु कयो आहे, दिमाग़ ऐं रूह में महसूसु कयो आहे। जेकॾहिं भरिसां असांजो नंढड़ो नौजवान अहद अब्बासी खसिजे थो, उनजो दर्द, असांजो भाउ ज़फर लाड़ वञे थो, उनजो दर्द, असांजो भाउ नवाज़ कंडराणी खसिजे थो, उनजो दर्द। हाणे जॾहिं बाहूअ जो
असांजो ब्रोही दोस्त कतल थे तो या थुल जो असांजो सरकी दोस्त कतल थे तो उन्हनि जी तकलीफ़ के सॼी सिंध तव्हां सां गॾु महसूस करे थी ऐं साॻी रीत तव्हां ॾुख महसूस कयो था। सिंध हिकिड़ी तस्बीह वांगुरु जुड़ियल आहे। जॾहिं साकरे में ऐं केची बंदर में ऐं खोरवा में ऐं गोलाड़ची में को ज़ुल्म थिए थो तव्हीं धड़की उथो था। जॾहिं बदीन खे सुकायो वञे थो, सिजावल खे सुकायो वञे थो, दादूअ में असांजी माउ ऐं पुट रेगिस्तान में उन विघे तड़पी मरनि था, उन दर्द खे तव्हां महसूस कयो था। तस्बीह जो हिकिड़ो हिकिड़ो दाणो तस्बीह जे ॿिए छेड़े जे दाणे खे महसूस करे थो, छाकाणि त तस्बीह जो को छेड़ो ई कोन्हे, छाकाणि त न दुनिया जो को छेड़ो कोन्हे। दुनिया गोल आहे, उहा गोल दुनिया तस्बीह वांगुरु, उहा हार वांगुरु, उहा 9 लखे सिंध जे ॻीचे में पियल हार वांगुरु पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजा दर्द, पंहिंजूं ख़ुशियूं, पंहिंजा मसाला, पंहिंजा चैलेंजिस साॻिया आहिनि। पाण खे उन्हनि खे गॾिजी मोह ॾियणो आहे, उन्हनि लाइ गॾिजी लड़णो आहे, उन्हनि लाइ गॾिजी जदोजहद करणी आहे। दोस्तों, ही जेका असांजी न्याणी निमरता मारी वई आहे, उनजे खानदान ते दबाव विधो वियो आहे। हुकुमरान पार्टीअ तरफ़ां मूंखे ॿुधायो वियो आहे, उन्हनि जे वेझनि ज़रियनि। मूं चयोमानि राति, मूं चयो अॼु तव्हां वटि हाज़िर थियां ऐं कानूनी पासनि ते सलाह कयूं। मूं चयो त को डेलीगेशन ठाहियूं, सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन का टाइम वठूं, पाकिस्तान बार काउंसिल का टाइम वठूं, पोइ सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन में पाकिस्तान बार काउंसिल ऐं सिंध बार काउंसिल जो डेलीगेशन गॾिजी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सां मिले, खोसे साहब सां, ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट सां मिले, अहमद अली शेख साहब सां, ऐं पार्लियामेंट वञे त बाबा हिकिड़ी छोकिरी जेकॾहिं ख़ुदकुशी कई आहे त हुनजो लाश ख़ुदकुशी करण खां पोइ वरी बिस्तरे ते कीअं हलियो आहे। पर मूंखे ॿुधायो वियो त उन्हनि जे माइटनि ते सख़्त दबाव आहे। इहे पाण वटि रुगो इहो हशर पाण मुस्लिमीन भाउरनि सां कोन्हे। मुस्लिमीन भाउर आहियूं न, पोइ मुस्लिमीन भाउरनि खे चवंदा आहिनि त बाबा मुर्शिद जो हुकुम आहे, सरदार साहब जो हुकुम आहे। पाण जलिया पिया हूंदा आहियूं, सरदार साहब जो हुकुम थियो त हाणे पाण जलिजी पियासीं न। सरदार कंहिंजो बि हुजे, पलीजन जो हुजे, जोखियनि जो हुजे, मेहरनि जो हुजे, जतोयनि जो हुजे, ओगायनि जो हुजे, तेगाड़नि जो हुजे, बिचारणनि जो हुजे, कंहिंजो बि सरदार हुजे, मलकनि जो हुजे, बपड़नि जो हुजे, कंहिंजो बि हुजे, सरदार जे आॾो त पोइ पाण सिंधी फ़िलहाल त जलिजी पवंदा आहियूं। मुस्लिमीन भाउर खे ख़बर पई त हिंदू भाउर बि ईअं ई झलियल आहिनि। उन्हनि खे वरी कंहिं मर्ज़ीअ ते हलाइण लाइ चइबो बाबा गुरूअ जो हुकुम आहे। गुरूअ खे वरी को किथां न किथां का सलाह मसलत मिली वेंदी। त हाणे मसलो इहो आहे त तव्हांखे सम्झायां, जेके हिंदू भाउर ते आयल आहिनि, निमरता असांजी भेण त हली वई आहे। नौजवान, बाकिरदार, फज़ीलत वारी, बाअखलाक, खुश मिजाज न्याणी असांजी जेका डॉक्टर थियण आई हुई। पर मसलो ई आहे, पर अदा माठ हिकिड़ो मिंट नारा पोइ था हणूं, नारा सारी ज़िंदगी आहियां थो। निमरता जे कातिलनि ते बराबरि लानत हुजे, पर तव्हां ॻाल्हि सम्झो पहिरीं। निमरता जंहिं इदारे में पढ़े थी, उन इदारे जो नालो छा आहे? अञा थोरो अॻिते हलो। हा, छा नालो आहे? हा, हाणे जे गोड़ थो थिए त बाबा हिन कॉलेज में छोकिरी कतल थी वई आहे त मामलो गिची में पइजी वेंदो। तंहिंजे करे उन्हनि खे सम्झायो अथनि त बाबा तव्हां सां इंसाफ़ थींदो। ॿियो हिन जीअं पाण मुस्लमान भाउरनि खे चवंदा आहियूं बाबा हींअर पाण में ठही वञो, वधीक फ़ैसिलो आख़िर में अलाह ताला वही कंदो। हिननि खे बि चयो अथनि त बाबा जेको चवंदा आहिनि न दाणे दाणे ते नालो लिखियल आहे, ऐं चवंदा आहिनि जेका राति क़बर में पूंदी सां ॿाहिरि कान हूंदी, त हुननि खे बि चयो अथनि त बाबा इंसाफ़ पाणे थींदो।
भगवान पाणे फ़ैसिलो कंदो, तंहिंजे करे तव्हीं छॾे ॾियो कुदरत मां ते। सिंधियुनि जा खून कुदरत मां आख़िर में फ़ैसिलो कंदी। अलाह पाक मिसबाबुल इस्बाब आहे, अलाह पाक त ज़रूरु कंदो, पर सिंधियुनि जे खूननि जो हिसाब हिन दुनिया में बि वठिणो आहे। सिंधियुनि जे खूननि जो पलाद हिन ज़िंदगी में बि करणो आहे। यौम क़यामत अलाह पाक त पाण सभिनी जो हिसाब कंदो, पर छा हिन दौर में कातलनि जलादनि फाशिस्तनि खे छॾे ॾियूं? तंहिंजे करे आऊं हिन हुजूम तरफ़ां हथ ॿधी मुंहिंजी भेण निमरता जे माउ पीउ खे, मूंखे ख़बर आहे हू कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रिया आहिनि, मूंखे ख़बर आहे उन जीजल माउ जे दिलि ते छा गुज़रंदो हूंदो, मूंखे ख़बर आहे त रिंकलुनि लताउनि आशाउनि जमुनाउनि सुनीताउनि जे माउनि जे पीअरनि जे दिलनि ते छा गुज़रंदी हूंदी। पर इन ज़ुल्म ख़िलाफ़ विड़बो। ऐं जेके माण्हू चर्च साड़ीनि था, मंदिर साड़ीनि था, उहे मोहम्मद अली जिन्ना साहब जे 11 अगस्त जी तकरीर जा दुश्मन आहिनि। जंहिं चयो हो 11 अगस्त ते तारीख़ खां पोइ पाकिस्तान में को बि मज़हबी बुनियादनि ते तफ़रीक़ जो निशानो न बणिजंदो शहरी। ऐं असांजो दीन, असांजो मज़हब, असांजो इस्लाम बर्दाश्त जो, मोहब्बत जो, सभिनी खे असांजो नबी पाक सभिनी माण्हुनि खे पाण सां गॾु खणी हलंदो, मज़लूमनि जो भरजलो थियण वारो, ग़रीबनि जो धणी थियण वारो, पंहिंजे मुखालफ़तनि जे मथां बि छपर छां थियण वारी शख़्सियत हुआ। ला इकराह फि दीन वारो मज़हब आहे त दीन में को जबर कोन्हे। लकुम दीनुकुम वलियुद्दीन वारो मज़हब आहे त तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। वला तस्बुल लज़ीन यदून मिन दून अल्लाह वारो मज़हब आहे त तव्हीं हुननि जे ख़ुदानि खे बुरो न चओ, मतां हू तव्हांजे सचे ख़ुदा लाइ कुझु न चवनि। उन दीन में ऐं उन पाकिस्तान में कंहिं बि फाशिस्ट खे, कंहिं बि इंतहा पसंद खे, कंहिं बि इस्लाम जे, पाकिस्तान जे, सिंध जे दुश्मन खे इहा इजाज़त न हुअणु खपे त असांजे बराबरि जे शहरनि खे, जेके असांजा पाकिस्तान जा पुरअमन शहरी आहिनि, उहे क्रिश्चन हुजनि, हिंदू हुजनि, सिख हुजनि, पारसी हुजनि, कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ रखंदड़ हुजनि, उन्हनि खे जीअण जो हक़ ॾियो, उन्हनि खे कारोबार जो हक़ ॾियो, उन्हनि खे इल्म जो हक़ ॾियो। सॼी दुनिया खे चओ था त मुस्लमाननि खे हक़ ॾियो, ऐं पंहिंजे मुल्क में जेकॾहिं न ॾींदो माइनॉरिटीज़ खे राइट्स, त सॼी दुनिया तव्हांजो इहो दलील ॿुधंदी कीअं? दुनिया कीअं ॿुधंदी बाबा कश्मीर इंसाफ कयो, बोस्निया में इंसाफ कयो, फलस्तीन में इंसाफ कयो? उन्हनि खे हक़ ॾियो। पर सिंधियो इहो सोचियो अथव त गुज़िरियल 5-7 सालनि में पीपुल्स पार्टी जे दौर में सिंध जे अक़लियतुनि सां इहो असरु छो पियो थिए? इन ते गौर कयो त सिंध में उन्हनि वॾेरनि खे ऐं इंतहा पसंदनि खे सिंध हुकूमत कीअं ताक़त पई ॾे त उहे निमरताउनि सां, उहे रिंकलुनि सां, उहे लताउनि सां, उहे आशाउनि सां, उहे जमुनाउनि सां, उहे सुनीताउनि सां, उन्हनि सां इहो हशर हिन पीपुल्स पार्टी जे दौर में कीअं पियो थिए? हिन ते गौर कयो। हिन खोपड़ीअ खे, हिन जाइ खे एतिरो हरकत में बाणियो, यार वो कुल्हे ते रखी आहे मथां, सुखड़ी कान्हे अलाह ताला ॾिनी आहे त कुल्हे ते रखो पिया घुमो। यार वो कैमरा कोन्हे जंहिंमां आर पार पियो ॾिसिजे। इन कैमरा जे पोयां हार्ड डिस्क आहे ही खोपड़ी, अलाए के करोड़े जीबीज़ वारी, उनखे थोरो इस्तेमालु कयो। सोचो त ओचितो हशर कीअं थो थिए। सोचो त ओचितो सिंध यूनिवर्सिटी में क़तल नाइला रिंद, बाबा ख़ुदकशी हुई, वरी निमरता बाबा ख़ुदकशी हुई, वरी बीबी मरी मीरपुर ख़ास में, बाबा अलाए कीअं मरी वई ॿारड़ी, वरी तानिया ख़ास के लिए अलाए कीअं मरी वई। इहो छा पियो थिए? इहो सिंध जे अकुल दानिश तइलीमी इदारनि जे ख़िलाफ़ साज़िश आहे, ऐं उहो साज़िश कंदड़ ही पीपुल्स पार्टी जा सिंध जा हुकुमरान आहिनि। हिन निमरता, बीबी मरी, तानिया ख़ास के लिए या नाइला रिंद में को पठान, पंजाबी, मुहाजिर, बलोच कोन आयो हो। कोयटा मां, खैबर पख्तूनख्वा मां को पठान कोन आयो, गुजरांवाला फैसलाबाद मां को पंजाबी कोन आयो बीबी मरी के मारण ऐं तानिया ख़ास गली के। पंहिंजा सिंध वासी हुआ, उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई केरु पियो करे? कहिड़ी पुलिस पई बचाए, कहिड़ियूं लोअर अदालतूं पियूं बचाइनि, बेल कीअं था मिलनि,
कातिल किया था आजाद थियन इन ते गौर कयो। चंद बातें मैं उर्दू में कहना चाह रहा हूं। शेर है उर्दू का कि हम हैं नादान मगर इतने भी नादान नहीं। असी जट रही जाए लयूं पर एडा भी जट को नहीं। हम हैं नादान मगर इतने भी नादान नहीं। तही जडे इलेक्शन हुई जनरल इलेक्शन हो बल्दियाती इलेक्शन हो तो ओच तो एमक्यूएम में पीपुल्स पार्टी ये दोनों आपस में किस तरह लड़ना शुरू हो जाते हैं एमक्यूएम और पीपुल्स पार्टी। पीपुल्स पार्टी ने सिंध के बड़े शहरों को किचरे का ढेर बना दिया, कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर खास। जब इलेक्शन आती है पीपुल्स पार्टी और एमक्यूएम एक दूसरे के खिलाफ मैदान में उतरते हैं। वो कहते हैं हम सिंध को तोड़ेंगे, वो कहते हैं मरसू मरसू सिंध न डेसू। ये ड्रामा हर 6 माह के बाद कैसे दोहराया जाता है? ये फरोग नसीम कौन है? ये तो मुझे खबर है, तू मुझे जान बड़ी नहीं पियो, पर फरोग नसीम है कौन? ये मुशर्रफ साहब के भी वकील थे। ये लंदन में हमारे जो भाई साहब बैठे हैं उनके भी वकील थे। ये अब इमरान खान साहब के भी वकील हैं। ये आसिफ जरदारी के भी करीबी दोस्त हैं। पीपुल्स पार्टी के मुकदमात आला अदालतों में लड़ते रहे। ये है क्या चीज? इमरान खान साहब भी वजाहत करें कि किसकी नुमाइंदगी करते हुए कभी 149 आर्टिकल को इंपोज करने की बात करते हैं, कभी खालिद मकबूल सिद्दीकी आके कहते हैं कि सिंध को तकसीम करेंगे। आपको ये कंट्रोवर्शियल, ये एंटाई पाकिस्तान, एंटाई सिंध इश्यूज छेड़ने की हिदायत कहां से मिलती है? हमें बताएं तो सही। तंगवानी के लोगों को, हम कंदकोट वालों को बताएं भाई मेरे, ऐसी नायाब आइडियाज रातों रात, अचानक रात को आप सोते हैं, सुबह फरोग नसीम या खालिद मकबूल सिद्दीकी उठते हैं, 5 मिनट में बयान जाता है, पहले से ही टाइप किया हुआ। कोई मुराद अली शाह साहब का, कोई बिलावल भुट्टो साहब का बयान भी आ जाता है, मरसू मरसू सुंदरे डेसू। 5 मिनट पहले एक बयान जारी होता है, 5 मिनट के बाद व्हाट्सएप ग्रुप्स में जाए ना मीडिया पे, इधर 2 मिनट में आया, उधर 2 मिनट में बयान तैयार होता है, सिंध के लिए जान दे देंगे हथेली पे। इधर से आता है हम कराची लेके रहेंगे। ये आपको हिदायत कहां से आती है? राह भिजवाती है कोई नई दिल्ली से आती है, MI6 के हेडक्वार्टर लंदन से आती है, लेंगली से आती है, CIA से, मुसाद से आती है, तल अबीब से आती है। कौन हिदायत भेजता है फरोग नसीम को और खालिद मकबूल सिद्दीकी को कि रातों रात ये सिंध को तोड़ना, यानी पाकिस्तान की वहदत पे वार करना, सिंध पे हमला करना, यानी 22 करोड़ पाकिस्तानियों पे हमला करना। सिंध सूबा नहीं है, पंजाब सूबा नहीं है, बलूचिस्तान और KP के सूबे नहीं हैं, ये वहदतें हैं। ये यहां बसने वाले लोगों के हजारों सालों के वतन हैं, हजारों सालों के, हजारों सालों से लोगों ने मरकर, जीकर, लड़कर, खून बहाकर, जाने देकर, जानों के नजराने देकर इस वतन की हिफाजत की है। अब सिंध पाकिस्तान का हिस्सा है, पंजाब हिस्सा है, हम पाकिस्तानी हैं, ये घर है हमारा। मगर उस घर में जो मेरा कमरा है, वो कमरा 6000 साल पहले मोहनजोदड़ो के जमाने से है। उस कमरे का नाम वो ईंटें और मिट्टी और गारा और टीयर गार्डर नहीं है, वो वतन है। खालिद मकबूल सिद्दीकी साहब, आपको आइंदा रॉ की तरफ से इस किस्म की कोई हिदायत मिले तो उसको नजरअंदाज कर दें। आप बयान देते हैं, फिर सिंधी सहाफियों को बुलवा के इस्लामाबाद में माफी भी मांगते हैं, दूसरे दिन फिर बयान जारी करते हैं। इमरान खान साहब, यू मस्ट टेक नोटिस ऑफ दिस। People of Sindh are requesting you, are urging you. Please come forward and take notice of it. आप फरोग नसीम से, खालिद मकबूल से पूछें कि उनके फॉरेंसिक्स करवाएं। अभी आपने कहा है कि पंजाब के जेलों में मोबाइल पकड़े हैं, वहां से
शेख रशीद साहब ने कहा कि वहां से इंफॉर्मेशन मिल रही है। मैं गुजारिश कर रहा हूं कि फरोग नसीम के और खालिद मकबूल सिद्दीकी के मोबाइल फोन्स की फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन कराई हुई जाए। इनके व्हाट्सएप और इनके मैसेंजर्स और इनके स्काइप और इनके तमाम अकाउंट्स को चेक किया जाए, ब्लैकबेरी को चेक किया जाए कि इनको कहीं ये हिदायत पाकिस्तान के दुश्मन मुल्कों से तो नहीं मिल रही कि उनकी हिदायत पर ये पाकिस्तान में जब भी आप सियासत से तवज्जो हटाना चाहते हैं और आप मुल्की मसाइल में फंसे होते हैं, आप कालाबाग का शोशा छोड़ देते हैं ताकि लोगों की तवज्जो हट जाए, आपस में उलझ पड़े। आप सूबों की तकसीम का इशू छोड़ देते हैं ताकि लोग आपस में उलझ पड़े। ये ड्रामे बंद करें। आप अपनी तवज्जो दें मुल्क की इक़्तिसादियात को बेहतर बनाने पे। इमरान खान साहब, आपने अच्छी तकरीर की यूएन में, जनरल असेंबली में, और बड़े 4 इंपॉर्टेंट इश्यूज आपने पेश किए। इमरान खान साहब ने 4 इंपॉर्टेंट बातें उठाई। एनवायरमेंट, मनी लॉन्ड्रिंग, इस्लामिक आइडेंटिफिकेशन जिसको मजरू किया करने की कोशिश की गई है, और कश्मीर। मगर 2 चीजें और उठानी चाहिए। ये चारों बड़ी इंपॉर्टेंट है और इट वॉज वर्थ लिसनिंग एंड वर्थ वॉचिंग स्पीच। यू डिड अ गुड जॉब। मगर इन 4 चीजों के साथ 2 चीजें और होनी चाहिए थी। पाकिस्तान की तरक्की में, मुस्लिम ममालिक की तरक्की में ये चीजें रुकावट हैं। बशयूजना 2 चीजें और होनी चाहिए थी कि जो भी मुल्क हो वो अपने तमाम बाशिंदों के साथ बराबरी के बुनियाद पर इंसाफ करे। पाकिस्तान में बसने वाले सिंधियों, बलोचों, पख्तूनों, पंजाबियों, सबके साथ, सराइकियों, सबके साथ बराबरी की बुनियाद पर आर्टिकल 25 के तहत, और सिर्फ पाकिस्तान में नहीं, तमाम अरब दुनिया में जब होगा तो फिर ये सऊदी अरब और यमन का, हौथियों का और अरबों का झगड़ा, ईरान और अरबों का झगड़ा, ये सब अफगानिस्तान में ताजिकों, उज़्बेकों और पख्तूनों का झगड़ा, ये सब ठंडे पड़ जाएंगे। पाकिस्तान में तमाम पाकिस्तान के बाशिंदों के दरमियान बराबरी की जरूरत है। एक ये इशू होना चाहिए था। दूसरा इशू होना चाहिए था, खान साहब, पाकिस्तान में इंतहा पसंदी का खात्मा। पाकिस्तान में इंतहा पसंदी रुकावट है औरतों की तरक्की में, रुकावट है बच्चों की तालीम में, इंतहा पसंदी रुकावट है अकलियतों के फलने और फूलने में। इंतहा पसंदी और फुरके वारियत ने पाकिस्तान की कमर तोड़ रखी है और इसी फिरका वारियत ने पूरी अरब दुनिया को और पूरे मिडिल ईस्ट को और पूरे इस खत्ते को डिस्टेबलाइज करने की कोशिश की जा रही है। सिंधियों, सोचो तवा के डील किए तो कयो वञे। तव्हांजा बचड़ा कराची अचन, IBS पास टीचर्स अचन, हेड मास्टर अचन, उन्हनि ते लठियूं आहिनि। वैक्सीनेटर अचन, उन्हनि खे डंडा आहिनि, उन्हनि वैक्सीनेटर्स के ऑर्डर कोन था मिलनि। IBA पास हेड मास्टर नौकरियुनि लाइ दरबदर आहिनि, मेरिट ते पास थियल आहिनि, सिफारिश ते कोन्हनि, मेरिट ते आहिनि। वैक्सीनेटर मेरिट ते आहिनि। जेके IT जा पुलिस डिपार्टमेंट में माण्हू आया, कमीशन पास कयूं, मेरिट ते आहिनि, नौकरी कान थी मिले। माना कमीशन पहिरीं 10 दर्जा पढ़ो, पोइ इंटर कयो, पोइ ग्रेजुएशन कयो, पोइ पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान जी तयारी कयो, पोइ गीसियूं करे, लटकी, फोटो स्टेट कराए, दरखास्तूं गॾु करे, वञी कतारनि में बीह, पोइ इंटरव्यू लाइ ज़लील थियो, कतारनि में बीहो, काड़नि में बीहो, पोइ इंटरव्यू ॾियो, पोइ हज़ारनि मां वरी कुझु 100 माण्हू इंटरव्यू पास कनि ऐं पोइ वरी उन्हनि जी नौकरियूं खपाए छॾी, पीपला उन्हनि जी नौकरियूं विकिणे छॾी। ही चवनि था IBA वारा लॻा पिया आहिनि, वैक्सीनेटर लॻा, नौकरियूं खपाई ॾियो तव्हांखे किथे ॾियनि। उहे बजटूं पैसा ॿिए खे ॾेई छॾनि। हाणे तव्हां लाइ वरी इज़ाफ़ी बजट खपे, तव्हांजी बजट त ॿिए पासे हुननि ॾेई छॾी आहे, अलोकेट करे छॾी आहे। न्याणियूं अचनि थियूं, लेडी हेल्थ वर्कर्स, उन्हनि ते डंडा। मास्तराणियूं अचनि थियूं, सोचियो था तव्हां सां छा पियो थिए। 11 सालनि खां पीपल तव्हांखे ॾेखारीनि था हिकिड़ी शइ। इहो नोट पियो हुजे मुंहिंजे खीसे में 100 रुपए वारो, ही नोट है मिसाल। हाणे ये 100 रुपए वारो नोट हुजे, ही इहो हिकिड़े पासे फोटो स्टेट छपियल हुजे,
ॾाढो रंगीन फोटो सेट थींदो आहे। तव्हांखे हीअ ॾेखारे तव्हां खां ॾेढ डज़न केला वठी हीअ ॾेखारे वरी घर वञी खोलियो त हिन पासे अछो हुजे। तव्हांखे ॾेखारींदा भुट जो फोटो, बेनज़ीर राणी हली वई, शहीद राणी, शहीदनि जो कब्रिस्तान, वीचारो भुटो हलियो वियो, ख़बरूं करे। हितां जो वरी नोट जो हीउ पासो ॾेखारीनि, साईं ज़ियाल अंजार, साईं सोहेल अनवर सियाल ॾंद कढी बीठा आहिनि, मुराद अली शाह, उवैस मुज़फ़र टपी, जाम ख़ान शोरो खिलनि पिया, ॾंद कढी पिया। इहे किथे हुआ? इहे भुट जा साथी हुआ। को बेनज़ीर साहिब सां तव्हां ॾिठो हिननि खे कॾहिं? को बेनज़ीर जे काफ़िले में को MRG में तव्हां हिननि खे कॾहिं ॾिठो? इहो त हुई कोन, इहो हुन पासे बीठा आहिनि, मिठाई पियो विरायूं। असांजे भाउ निसार खोड़े त भुटे साहिब जी फांसी ते मिठाई विराई लाड़काणे में, पहिरीं के इस्तक़लाल में हो, हाणे जे मिठाई विराई। उहो वरी तव्हांखे वेठो ॿुधाए त भुटे जा सिपाही आहियूं, भुटे जा दुश्मन असीं ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। हाणे भुटे जा दुश्मन केरु आहिनि? IPA जा हेड मास्टर। भुटे जा दुश्मन ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं, IPA जा हेड मास्टर, वैक्सीनेटर, ITI जा जेके पास कंदड़, लेडी हेल्थ वर्कर, नर्सूं, इरिगेशन जा मुलाज़िम, डॉक्टर, कमांड जा जेके आबादगार अथव न, इहे सभु भुट जा दुश्मन। कमांड जा आबादगार, जिन कमांड पोखियो, जिन सारियूं पोखियूं, जिन जेका कणक जो बारदानो खसियो वियो, उहे सभु भुट जा दुश्मन। उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। कलाम हो न फनकार जो, कंहिं ॻायो हुयो? भुट जा दुश्मन असीं ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। उमराणी होगो। हाणे उहो हुनखे कंप्यूटर में जेका शइ मालूमात विझी छॾियो न, कंप्यूटर में हिन जो फोटो विझी, हिन महबूब जो या हिन गाजाणी जो फोटो विझी, या हिन जो जतोई जो फोटो विझी, ऐं लिखी रहिया कंप्यूटर हेठां गूगल में सर्च में, बाबा ही नेल्सन मंडेला आहे। 2-1000 माण्हू जो फोटो विझनि त पोइ वरी नेल्सन मंडेला सर्च कंदा त हुन सां गॾु हिन जो फोटो बि ज़ाहिर थींदो। छाकाणि एतिरनि माण्हुनि सर्च इंजन में उहो अपलोड करे छॾियो हूंदो, फेसबुक ते, ट्विटर ते। हाणे हिननि कमांड जे आबादगारनि खे, भुटनि जे आबादगारनि खे पुलिस खे ॿुधाए छॾियो आहे त ही भुट जा दुश्मन। पुलिस वारा वीचारा बीठा आहिनि, इन्हनि खे कराची जे क्लिफ्टन जे थाणे जे हद में अचनि था, चवनि था बाबा ही भुट जा दुश्मन आया, त लठ खणियो अची वठनि, पाणी जा फुआरा खणियो, भुट जा दुश्मन असीं ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। सभु सिंधी जूतनि जे हेठां आहिनि, मोचड़नि जे वसकारे में आहिनि, पादरनि जो सीपट आहे सिंधियुनि में। सम्झ कोन था, सम्झ कोन था। सिंधियुनि खे सम्झाइण लाइ सिंधी सम्झनि था त रुॻो फेसबुक ते पोस्ट रखंदासीं। अब छा कई, मूं फेसबुक ते पोस्ट रखी आहे। अब मूंखे हींअर आयुसि पियो न राति कंदकोट चए मां अचां पियो हेॾां, इलाही सारनि माण्हुनि मूंखे पोस्ट ते कमेंट कयो, साईं महिरबानी करे ॻड़ी यासीन अचो, वरी ॿिए लिखियो कश्मीर अचो, वरी टे लिखियो महिरबानी करे लाड़काणे अचो, चौथे लिखो मलीर अचो, फलाणे। हाणे मलीर त ठहियो, पर ॻड़ी यासीन ऐं कंदकोट ऐं कश्मीर वारो उहो पाण नथो अचे, उहो मूंखे थो सलाह ॾे त तूं अच कड़ी यासीन ऐं कश्मीर। त सिंधी सभु ईअं अथव, अयाज़ लतीफ़ कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं, ऐं पाड़े में माण्हू पियो कुटजंदो, उहो घर सुतो पियो आहे, पाण घर सुतो पियो आहे। ही जेके मशहूरु मूंखे मूं ॻाल्हायो न, हाणे तूं मूंखे ॿुधाईंदे छा 5 मिंट मूंखे तजवीज़ न ॾियो, तजवीज़ पोइ अॻु में पोइ मीटिंग करे पोइ ॾिजो मूंखे। अलाए हज़ार इशू आहिनि न, को कणक जो बारदानो, को ॿुधायो हिते हिकिड़े अमरा ॿुधायो क्रिकेट जो ग्राउंड कोन्हे, क्रिकेट जो ग्राउंड ॾियो, यूनिवर्सिटी ॾियो, उहो सभु सही ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त ही जेको सिंध में माहौल निकितो आहे, मूंखे अॻियां वञिणो आहे, पर चवनि था असां कम जूं ॻाल्हियूं कया, त फेसबुक ते पोस्ट रखी छॾीसीं। सिंध में ग्रुप ठही विया आहिनि, अलाए कहिड़ियूं तंज़ीमूं, सिंध इनकलाबी संगत, सिंध मोतबार संगत, सिंध कुआड़ी संगत, सिंध फाड़ामार संगत, सिंध दरवेश संगत, सिंध सूफ़ी संगत, सिंध जेको इनकलाबी संगत, अलाए छा छा ठहियो पियो आहे, सिंध यूथ फोरम, सिंध यूथ एसोसिएशन, सिंध यूथ काउंसिल, सभु माण्हू हर को चए थो त आऊं हरूभरू जो सियासी जदोजहद में जुलूस में वञा, रैली में वञा, लठ धुको ॾिठो अथनि, रैली में हणनि था फुआरा, भुट जा दुश्मन सम्झो डंडा खणी अची हणनि था, तंहिंजे करे चवंदा रैली में वञे अयाज़ पली जो, रैली में वञे रबरनो मलिक, अरसला ऐं सजाद, इहे वञनि रैली में सचल, इहे वञी उते लठियूं वठियूं खाइनि, ही घर वेठे चवनि था हाय पुराणो दौर हलियो वियो, सिंध में क़यादत जो फुक़दान आहे,
अब सिंध में क़यादत सां गॾु कारकुन तूं आई, तूं त घर वेठो आहीं, तूं त फेसबुक ते स्टेटस रखियो भलियो वञी, फेसबुक ते पोस्ट रखियो भलियो वञनि, बसि चयो अड़े वेचारी निमरता सां इंसाफ़ अलाए कॾहिं थी। अब तूं को प्रेस क्लब ते वञी उते एहतजाज लाइ भला 4 कलाक वञी वेही रह, पाण कोन वेंदो, घर मां ॿिया अमेरिका वेठा आहिनि, ॿिया इंग्लैंड वेठा आहिनि, उहे तजवीज़ असीं जुलूस कढंदासीं न। हाणे ही मिसाल तव्हां जुलूस कढियो आहे टंगवाणी में, हज़ारे माण्हू गॾु कया अथव, उहो फेसबुक ते को माण्हू वेठो हूंदो न्यूयॉर्क या शिकागो मां या लंडन मां, उहो त तव्हांखे ही जुलूस तव्हांखे टंगवाणी जे बजाए होसपुर में कढणु खपे। हाँ ॾिसी जवाब ॾियो, अदा मथे कहने होसपुर में कढ, जो लिखंदो होसपुर खां बहितर हो त करमपुर में कढो आहे। अयास पलीजा टंगवाणी मां छा थींदो, असुल जेका धड़कन आहे सो गड़ी यासीना उते अचणु खपंदी आहे, लकी गुलाम शाह में करणु खपंदो। बाबा लकी गुलाम शाह में अयाज़ लतीफ़ अली जो हेॾां आयो आहे त हेसिताणी पुॼण लाइ 10,000 जो डीज़ल पियो आहे गाॾी में। मवाली चयो फलाणे ॾेई ॾी दॿ, मवाली जी ॼण निकिरी वई, हिकिड़े हमरा खे दॿ ॾेई ॾी, चई फलाणे दॿ ॾेई ॾी, मवाली जी ॼण निकिरी वई। हाणे तूं ओचितो चए त बाबा पुॼ वञी टंगवाणी खां वञी कश्मोर खां वञी नंगर पार कर पुॼ। हाणे 12 माण्हू वॾी गाॾी में, जंहिंमें गार्ड बि हुजनि, जंहिंमें टकर कयो हणेसि असांखे ज़ोरी त मरूं बि न, गाॾी ऊंधी बि न थिए तकड़ में, उन गाॾी में 10,000 डीज़ल। हाणे डीज़ल जा पैसा पूरा आहिनि, हाणे वरी को झोली जले था निकिरूं तव्हां खां डीज़ल भरायूं। हाणे हू तजवीज़ूं ॾियण वारो वेठो आहे फेसबुक ते, उहो वेठो त लंडन में, सिडनी में, कैनेडा में, उहो चवंदो अयाज़ लतीफ़ अली जो अञा छो न नंगर पार कर पहुतो। हाणे सिंध में हुननि वीचारनि जो ॾोह बि कोन्हे, ॿिया आहिनि ई कोन, ॿिया सभु भॼी विया। सिंध में हिकिड़ा हुआ भतेखोर, उन्हनि भतेखोरनि जो कमु ई, भतेखोर लीडर ठाहिया विया सिंध में। उहे भताखोर लीडर हीअं हूंदो जो भताखोर ॿ टे बयान ॾींदो, हिकिड़ो कोन हो दर्जन हुआ, के मरी विया, के हली चुरिया, के जीअरा आहिनि, के हली चुरण वारा आहिनि, लॻा पिया आहिनि। उहे उन्हनि जो कमु कहिड़ो हूंदो, 2 टे बयान ॾींदासीं, मारींदासीं, इनकलाब आणींदासीं, आज़ादी वठंदासीं, हीअं कंदासीं, फलाणो कंदासीं, मज़ामत पिया कयूं, मरण मारण वारा उहो करे पोइ वरी ज़मीन ते कब्ज़ो कंदा, प्लाट ते कब्ज़ो कंदा, भतो वठंदा, दुकानदारनि खां 1000 वठंदा हुआ। पोइ उहे रैली वेली साल में हिकिड़ी कढंदा हुआ, जेके बसुनि जा मालिक हूंदा हुननि खां ज़ोरी बस वठिबी, पेट्रोल पंप खां ज़ोरी पेट्रोल भराइबो, ऐं उन्हनि जा मक़ामी लीडर बि को गुतो हलाइण वारो हूंदो, को स्टार्टर हूंदो, को भताखोर हूंदो, उहे पैसा गॾु करे बस भरे वञी पुॼंदा। हाणे ही त सभु लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि जो काफ़िलो आहे, उन में त को भताखोर कोन्हे जो बसुनि जा भाड़ा भरे कराची ताईं लख रुपयो बस आहे। तंहिंजे करे ही माण्हू जेके लड़नि पिया, उन्हनि खे वरी जेके ॿिया मशवरा ॾियण वारा आहिनि, उन्हनि खे चवां थो त हीअं काड़नि में अची सिंध जे ज़मीन ते पेर खोड़े अयाज़ लतीफ़ अली जे क़ौमी अवामी तहरीक वांगुरु हली ॾेखारियो। ऐं साल में को हिकिड़ो प्रोग्राम करण जे बजाए कोठनि में कॾहिं राधण, कॾहिं नंगर पार कर, कॾहिं तलहार, कॾहिं मेहड़, कॾहिं वार, कॾहिं ठुल, कॾहिं घोटकी, कॾहिं डहरकी वञी ॾेखारियो। ऐं सिंध जा हीअं हज़ारे माण्हू बिना अयाज़ लतीफ़ अली जो न को हिननि खे नौकिरी जी ऑफर पियो करे, न को हुननि खे का पर्ची थो ॾिए त बाबा हीअ आऊं त मुंहिंजा मुड़ भुरी रहियो ऐं मूं हथ ते मथे ते रखी 2 टे धूंधाड़ा तव्हांखे झूठा ॾिनमि त हाणे त हीअ जन्नत में वेंदो, न को अहिड़ो आसुर आहे बाबा स्वर्ग मिलंदो, न को स्वर्ग थो मोकिलिया हुननि खे, न को बदिली थो करायानि। हीअ कंहिंजे लाइ आहिनि? अयाज़ अली जे लाइ कोन आहिनि, हीअ सिंध लाइ आहिनि, हीअ पंहिंजे वतन लाइ आहिनि, हीअ 7 करोड़ सिंधियुनि जे हक़नि लाइ आहिनि। उन्हनि खे तजवीज़ूं ॾियण जे बजाए उन्हनि सां मैदान ते पेर खोड़े अची बीहो। ऐं पीपल्स पार्टी तव्हांखे बेवकूफ़ सम्झणु बंदि करे, उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हीं पाण खे बेवकूफ़ बनाइण बंदि कंदव। उहो चयो, शायदि बर्नार्ड शॉ चयो, जूलियस सीज़र मशहूरु ड्रामो आहे, उन चयो हुई हिकिड़ो ज़ालिम हुकुमरान हो सीज़र, चयो हुई त वेचारो सीज़र हू बगड़ हरगिज़ न बणिजे हा जेकॾहिं असीं रिढूं न बणिजूं। असीं रिढूं थियासीं तॾहिं उहो बगड़ थियो, असीं रिढूं थी गिची हेठि करे वेही रहियासीं तॾहिं बगड़ असां ते हमले आवर थियो। बगड़ खे ख़बर हुजे त साम्हूं बगड़ बीठो आहे, साम्हूं बि चीतो बीठो आहे, साम्हूं बि शींहुं बीठो आहे, साम्हूं बि लिपर्ड बीठो आहे, साम्हूं बि टाइगर बीठो आहे, त बगड़ पुठ टूरो करे भॼी वञे हा। पीपला बगड़ थी असां त हिन करे सवारनि जो पाण सभु रिढूं आहियूं, रिढूं थियणु बंदि कयो। हाणे ॾिसो तव्हां सां हशर कहिड़ो था कनि, हू सम्झनि था त सिंधियुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ हिकिड़ी तकरीर करे छॾियो असेंबली में। वाह 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 बाबा, कल्ह राति
साईं कायम अली शाह जेको नज़म पढ़ियो आहे, ओए होए होए होए, सिंधी बुख मरी विया, न्याणियूं क़तल थी वयूं, कमांद जा आबादगार लठियुनि में, फुटनि जा आबादगार दरबदर, सारियूं तबाह, पाणी बंदि, नौकरियूं विकिजी वयूं, शहरनि में गटर वारो पाणी, अधु सिंध में एड्स जी बीमारी, अधु सिंध में हेपेटाइटिस जी बीमारी, हाई कोर्ट चवे थी त अरिड़हनि ज़िलनि में गटरनि जो पाणी आहे। साईं कायम अली शाह तक़रीर कयो, ओए मुराद शाह जी तक़रीर ॿुधी दे बा, मुराद शाह का तक़रीर कई, हाणे सईद गनी साहब जी तक़रीर, सईद गनी को ॻाल्हाए, वाह सही, वाह 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 वाह, तक़रीर खे छा कयां, तक़रीर खे जुलाब सम्झी खां, तावीज़ सम्झी ॿधांसि, सिंध जा टपड़ सभु खाई वियो, तक़रीर वेठा ॿुधायो, टपड़ खाई धाड़ेल हुजे, वो तक़रीर मोहबशीरी धाड़ेल वरी तव्हांजा टपड़ फुरे, तव्हां ॿाहूं खणी पंहिंजा माण्हू मारे, वरी मोहबशीरी चए मज़लूम भाउरो फुरनि जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियो, धाड़ेलनि जे मुक़ाबले, बाबा तूं त ख़ुदि धाड़ेल तूं हुई, तूं वरी असांखे हिदायतूं पियो जारी करी, हाणे वरी कहिड़ो ड्रामो, सिंध जा टपड़ लुटिजी विया, हाणे सिंधियुनि खे ॾियनि छा था, सोचियो था सिंधियुनि खे याद ॾियनि तक़रीर, हाणे वरी चवनि था सिंध में गाॾियुनि ते नेम प्लेटूं हूंदियूं, हुन ते अजरक जो निशान हूंदो, वरी सिंधी में जेके हिन जा 2 नंबर बी टीमूं, टटू जेके, टटू लेखक, टटू कलमकार, टटू हुननि जूं टीमूं, उहे चवंदियूं वाह जो फ़ैसिलो आहे, साईं मोटरसाइकिलनि जे पोयां अजरक वारी नेम प्लेट ते नंबर लिखियल हूंदो, अड़े माण्हू पियूं बचा विकिणनि, सिंधी पिया ख़ुदकुशियूं कनि, बुख पिया मरनि, पगारूं वधियल कोन्हनि, हीअ पुलिस वारा बीठा आहिनि, इन्हनि जूं पगारूं पंजाब जे पुलिस वारनि खां घटि आहिनि, सिंध जे क्लर्कनि जूं पगारूं पंजाब जे पुलिस खां घटि आहिनि, सिंध में फसलनि जा अघ पंजाब खां घटि आहिनि, सिंध जा रोड रस्ता घोटकी टिपी ॾिसो त कहिड़ा आहिनि, ऐं हिते ॾिसो कहिड़ा आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधाईंदा अजरक वारी नेम प्लेट, बाबा अजरक साईं बिलावल साहिब जो ही फ़ैसिलो, साईं हिंदुनि खे दरवेशनि खे पकड़े चवंदा बाबा छा, बाबा लाड़काने जे मंदर में बिलावल ॾियारीअ जो केक कटियो, सिंधी हिंदुनि जूं न्याणियूं अॻुवां थी वियूं, बिलावल ॾियारीअ जो केक पियो कटे, वरी 4 सिंधी मुखी हिंदू हिन पासे, 4 सिंधी मुखी हिन पासे हिंदुनि जा, से वरी केक ॾंद टेड़े केक पिया खाराई, तव्हां जूं न्याणियूं खणी विया, तव्हीं केक पिया कटियो, जेके हिननि हुकुमराननि सां केक कटीनि था से हिंदुनि जा नुमाइंदा कोन्हनि, उहे हिंदुनि जा ख़ज़ार आहिनि, छा आहिनि ख़ज़ार, जेके MNA MPS रिंकुलनि लताउनि ऐं आशाउनि ऐं निमरताउनि ऐं मंदरनि ऐं न्याणियुनि ऐं ॿारनि ऐं फोर्स कन्वर्जन ते कंप्रोमाइज़ कनि था, हुकुमराननि सां गॾु बीहनि था, से अक़लियतुनि जा ग़दार आहिनि, दुश्मन उन्हनि जा, ऐं हीअ अजरक बजरक जा ड्रामा न कयो, अजरक नंबर प्लेट लॻंदी अजरक, उन सां को सिंधी बुखे खे मानी मिलंदी, मोटरसाइकिल जे पोयां जेको नंबर आहे तव्हांजो HT 212, उहो जे अजरक में लिखियल पियो हूंदो, छा थींदो हुन सां, मेडिकल जा कार्ड ॾियो, सिंधियुनि जे इलाज लाइ हेपेटाइटिस जी वैक्सीन्स ॾियो, नांग जे डंग जी दवा कान्हे सिंध में, कुते जे चक में ही शिकारपुर जो ॿार माउ जे हंज में तड़पी मरी वियो, माउ खां वञी पुछो उन माउ खे अजरक खपे या उनखे पंहिंजो बच्चो मोटी मिले, निमरता जी माउ खां पुछो त उनखे अजरक ऐं ॾियारीअ जो केक खपे या उनखे पंहिंजी सदा मलूक, पंहिंजी बाकिरदार, पंहिंजी समझू, पंहिंजी ज़हीन न्याणी मोटी मिले, उनखे छा खपे पुछोसि न वञी, अजरक वेठा ॿुधायो ॾियारी जा केक, होली ते रंग पिया, सभु करप्ट पीपल आहे, होलीअ ते हिक ॿिए खे रंग हणियो वरी बीठा हूंदा आहिनि, ऐं वरी माण्हू सिंधी हिंदू वरी ख़ुशि थींदा आहिनि, वाह 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 होली पिया मल्हाई, अरे टपड़ तव्हांजा इहे खाई विया, जेके तव्हांजा टपड़ खाई विया आहिनि से रंग हणी होली पिया मल्हाई, तंहिंजे करे ही तव्हांजे वसीलनि खे लुटींदड़ अथव, ही सभु हिकु अथव, MQM ऐं पीपल्स पार्टी हिकु आहे, MQM ऐं पीपल्स पार्टी इहो आसिफ ज़रदारी हो, जंहिं 90 ते वञी चयो त ही शहीद असांजा आहिनि, जिन सिंधियुनि खे मारियो ड्रिल मशीनुनि सां, जिन सिंधी न्याणियुनि जा उर कपिया, जिन सिंधी मज़दूरनि जा लाशनि जूं खिचियूं वॾे करियूं, उन्हनि खे वञी ज़रदारी चया हुई शहीदनि जो काफ़िलो आहे, ऐं चई त भुटे साहिब खां वधीक लंडन वारो हमरा भली तक़रीर कंदो आहे, तव्हां ॿुधी हूंदी आहे तक़रीर आसिफ जी, ही सभु उन्हनि सां गॾु आहिनि, ही मिलिया पिया आहिनि, ही पाण में ठहियल आहिनि, ही पाण में अंदरूनी तरह मिलियल आहिनि, हिननि जो तय थियल आहे, ऐं सिंधी क़ौम परस्त नाला कोन था खणूं, कहिड़ो सिंधी आहे जंहिं 90 ते हाज़िरी न भरी आहे, कहिड़ो आहे जेको हिननि जी आज़ादी लाइ हिकिड़े 90 ते हाज़िरियूं भरियूं, ॿिया उन्हनि सां नाज़म थिया, ॿिया सभु उन्हनि सां नाज़म थिया, ॿिया उन्हनि सां नाज़म थिया, ॿिया वञी
कायदे आज़म जे बाज़ार जे साम्हूं उन्हनि जे पारां आज़ादी लंडन में गिरफ़्तार थियो, कायदे आज़म जी बाज़ार ते वञी उन जी आज़ादीअ लाइ मुतालबो कयूं ऐं उहे ऐं तव्हां ख़बर वरिती आहे, तव्हां पुछो सिंध जे हर सादा हेॾा माच कर हेॾा चुप हेॾा सिंध जे तव्हां सिंध जे माण्हुनि खां पुछो, पॉलिटिकल लीडरशिप जी ॻाल्हि पुछो, नारायण पॉलिटिकल लीडरशिप जी ॻाल्हि पुछो, सिंध जे समूरनि सियासी लीडरनि खां पुछो तुंहिंजो रोज़गार जो वसीलो छा आहे, हर लीडर खां। अबा तूं छा आहीं, चइसि आउं डॉक्टर आहियां, तुंहिंजी क्लिनिक किथे आहे, अबा तूं छा आहीं, चए वकील आहियां, तुंहिंजो केस कोड़ी कहिड़ी कोर्ट में हलंदो आहे, तूं छा आहीं, चई मुंहिंजी ज़मीन आहे, तुंहिंजी ज़मीन। अबा ख़बर वठो सिंधी सियासी लीडरनि खां पुछो तव्हांजो रोज़गार जो वसीलो छा आहे, गुज़र किथां आहे, इक़्तिदार वारनि खां, इक़्तिदार खां ॿाहिरि वारनि खां, सभिनी खां पुछो। जेके भताखोरनि, जेके ॾोहारियनि, जेके क्रिमिनल आहिनि, अदा ॻाल्हि ॿुधो, ख़ान छॾियो, तव्हांजे हर प्रोग्राम में पीपुल्स पार्टी ॿियनि जे आड़ में माण्हू मोकिलींदी, जेके तव्हांजे प्रोग्राम्स में अची तव्हां हिन ॻाल्हि खे छॾियो, एजेंसियुनि जे माण्हुनि खे पीपुल्स पार्टी जे माण्हुनि खे डिस्टर्ब न कयो। अच्छा छॾियो, हटाई न ॻाल्हायो न, आउं तव्हां सिंधियुनि खां हिकिड़ो सलाह पियो पुछां, पीपुल्स पार्टी ते असीं ज़रूर ॻाल्हाईंदासीं, ज़रदारी ते ज़रूर ॻाल्हाईंदासीं, असीं सिंध में इंतिहा पसंदी ते ज़रूर ॻाल्हाईंदासीं, असीं सिंध में भताखोरनि ते ज़रूर ॻाल्हाईंदासीं, असीं सिंध में ॾोहारियुनि ते ज़रूर ॻाल्हाईंदासीं, असीं सिंध में क्रिमिनल्स ते ज़रूर ॻाल्हाईंदासीं। सिंध जे हर ॾोहारीअ, हर क्रिमिनल सां तव्हांजी जंग आहे ऐं तव्हांखे सम्झणु खपे। सिंधियो तव्हां खां थो पुछां, सिंध जो विरहाङो थियणु तव्हां आराम सां ॾेई छॾींदो, सिंध विरहाइण जी कोशिशि करण ते तव्हां ख़ामोश थी वेंदो, ऐं जेकॾहिं पीपुल्स पार्टी एमक्यूएम सां मिली सिंध जे विरासत जी साज़िश कंदी तव्हां हुन में हुनखे बर्दाश्त कंदो? ॿुधायो पीपुल्स पार्टी खे त जेको एमक्यूएम जो यार आहे, जेको एमक्यूएम जे हामिद जो यार आहे, एमक्यूएम सां गॾु जेको आहे, जेको भताखोर, जेको हुननि सां एमक्यूएम सां नाज़िम बनियो, जंहिं एमक्यूएम खे वञी 90 ते हाज़िरियूं भरियूं, जंहिं एमक्यूएम जे भताखोरनि खे हथियारनि जूं तरबतूं ॾिनियूं, जिन उन्हनि खे सिंध यूनिवर्सिटी ऐं एलएमसी में हथियार हलाइण सेखारिया, जेके एमक्यूएम जे माण्हुनि खे सिंध जे शहरनि में वठी विया, जिन एमक्यूएम जे माण्हुनि खे दहशतगर्दी लाइ हथियार हलाईंदा, उहे सभु सिंध जा सॼण जा हथा, जेके एमक्यूएम सां गॾु नाज़िब ऐं नाइब नाज़िम थिया, उहे सिंध जा सॼण जा हथा, जेके 90 ते विया, उहे सिंध जा सॼण जा हथा, जेके सिंध जे ॻोठनि में भता वठनि था, उहे सिंध जा सॼण जा हथा, जेके सिंध जे ॻोठनि में माण्हुनि जे प्लाटनि ऐं ज़मीनुनि ऐं घरनि ते कब्ज़ा कनि था, उहे सॼण जा हथा। गदारनि सां जंग थींदी, ज़रदारी सां जंग थींदी, उन्हनि जे टटुअनि जा, उन्हनि जा भाड़े तूं टटू जेके पैसा वठी उन्हनि टटुअनि जी तर्जुमानी कंदा, उहे गदारनि, उहे दलालनि, उन्हनि जे मौत करोड़े साडी सिंध जी हिकिड़ी थुक आहियो, उन्हनि एजेंटनि जे मौत थुक ऐं पीपुल्स पार्टी खे ॿुधायो, ऐं पीपुल्स पार्टी खे ॿुधायो, ज़रदारी खे ॿुधायो त करप्शन जो हिसाब थींदो, सिंध जे फसलनि जो हिसाब थींदो, सिंध जी ज़राअत जो हिसाब थींदो, निमरता जो हिसाब थींदो, सिंध जी ॿोलीअ जो हिसाब थींदो, सिंध जी आदमशुमारी जो हिसाब थींदो, सिंध जे पाणीअ जो हिसाब थींदो। छा थींदो? हिसाब वठंदो? हथ मथे करे ॿुधायो, हथ मथे करे हिसाब थींदो? जिंदाबाद, हिसाब कढी वठंदासीं।